कब्र जो तवाफ कयो खबर जा पन खाओ डब्बे में जेका मिट्टी पई आई आहे खाओ तव्हांजा मसला हल थी आन पीर दावत कुफर जी दुआ कयो अल्लाह असांखे मुसलमान करे ॾियारे मुसलमान करे मारे असांजा हज़रत सैयद अब्दुल अज़ीज़ बांडवी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा असां मौलवी थियासीं मुबल्लिग थियासीं मुदर्रिस थियासीं अल्लाह तॾहिं सुञातोसीं जॾहिं हज़रत सैयद अहमदुल्लाह वटि पहुतासीं सो बाबा अल्लाह वारे ताल्लुक़ में ज़रूरी आहे नबी से फरमायो सालिहनि जी सुहबत जो मिसाल अथव अतार वारे सां संगत हूंदी खुशबू ख़रीद न कंदो पर हुबकार ज़रूरु मिसाल बुरनि जी संगत जो मिसाल अथव लोहार लोहार सां संगत हूंदी ॾाटो या गोगो ठपराईंदो न रुगो भरिसां वञी वेहंदो त चिड़गनि सां लटनि खे सुराख़ करे सॼो वाइदो कयो त चङनि जी सुहबत हिकु चङो हुजे पाड़े वॾेरो चङो हुजे त हुन सां वेहंदा दुकानदार चङो हुजे त उते वेंदा डॉक्टर हुनजो अल्लाह जी ज़ात बीठो आहे तरह बि अल्लाह वेठो आहे तरह बि अल्लाह घर में तरह बि अल्लाह ज़मीन ते तरह बि अल्लाह दुकान ते तरह बि अल्लाह हिन पंहिंजे ज़ुबान खे अल्लाह जे नाले ते छॾियो ऐं यादि रखो मुसलमानो जेकर तव्हां सां बि पंहिंजे ज़ुबान खे अल्लाह जे नाले ते वेंदासीं त इंशाअल्लाह मौत जे वक़्त में इहे ई लफ़्ज़ नसीब थींदा पर जेकर ज़ुबान खे अहिड़ियूं ॻाल्हियूं ते त मौत जे वक़्त में ॻाल्हियूं ॼाणींदासीं जेकर ज़ुबान खे अहिड़ियूं राग ते त मौत जे वक़्त में राग पिया चवंदासीं चपटियूं पिया वॼाईंदासीं ज़ुबान ते कलमो जारी कोन थींदो ओ हिकु असांजो दोस्त कुकर जी मेल जो शौक़ीन हुयो आख़िरी वक़्त में जंहिं वक़्त मरे पियो पुट पिया चवनि बाबा कलमो पढ़ो हिन जे ज़ुबान ते कलमो न पियो अचे चइबो वठ जाओ ते भी कुकर जी मेल जारी में ये लफ्ज़ चई वीचारे दम ॾिनो ज़ुबान ते कलमो जारी कोन असांजो हिकिड़ो हाजी साहब ॻाल्हि पियो करे मां बैतुल्लाह जो तवाफ़ पियो कयां तवाफ़ कंदे कंदे हिकिड़े पाकिस्तानी ते नज़र पई जेको बैतुल्लाह जे साम्हूं दुआ पियो घुरे हो गाजी साईं सराई मां चयोमांसि अड़े ज़ालिम ही बैतुल्लाह अल्लाह जो घर जिथे 24 कलाक रब जी रहमत पुकारे थी उदऊनी अस्तजिब लकुम मूंखे सॼो तव्हांजी सां जवाब ॾियां या बैतुल्लाह जे गिलाफ ते आयत लिखी ॿिए पासे गार बन ज़बूरन बैतुल्लाह जी गिलाफ ते आयत लिखराई आहे कुल या इबादी कुल माना चओ अम्मा पंहिंजे बच्चे खे चवंदी आहे पुट चओ उस्ताद पंहिंजे शागिर्द खे चवंदो आहे पुट चओ मुर्शिद पंहिंजे मुरीद खे चवंदो आहे पुट चओ पर हिते अल्लाह पंहिंजे सोने नबी खे थो चवे सोना चओ अल्लाह ताला हर नबी हर रसूल खे हुकुम कयो तव्हां पंहिंजे कौम खे दीन जी दावत ॾियो तौहीद रिसालत जो पैगाम पहुचायो पर ज़ुबान बि तव्हांजी त लफ़्ज़ बि तव्हांजा पर जरा असांजे मिठे नाले वारे आमिना जे लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नंबर आयो रब फरमायो मुंहिंजा महबूब तोखे पूरी दुनिया जी इंसानियत खे दीन जी दावत ॾियणी आहे तौहीद रिसालत जो पैगाम
पहुंचायो पर सोना जुबान तुझी हूंदी लफ्ज़ अल्लाह सुभान अल्लाह सारे नबी बे नबी में फर्क होते जुबान भी तवाजी लफ्ज़ भी तवाजा प्रजरा साजे नबी जुबान वायो रब फरमायो सोना जुबान तुझी हूंदी लफ्ज़ अल्लाह रब फरमायो मुझा महबूब आने पूरी दुनिया के इंसानियत के पंजे रिसालत की दावत दे या अल्लाह बात पढ़ी कोना मौजूद दुनिया में कोई उस्ताद कोने कोना की दावत दिया अल्लाह से फरमायो कुल सच्चा सुभान सुभान अल्लाह कुल माना चौ या अय्युहन इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ ओ मुझा महबूब तू चो अल्लाह तो चवे तमाम मोहम्मद तमा सगनी दे रसूल थी आयो जुबान मोहम्मद मुस्तफा जी पर लफ्ज़ अल्लाह सुभान अल्लाह रब फरमायो मुझा महबूब आए पूरी दुनिया के इंसानियत के मरबत जो तारीफ करा मुझे हकीकत मुझे बालन के समझा या अल्लाह बाकी समझाया माता पढ़ाई को ना मुझे तो दुनिया में कोई उस्ताद को नहीं अल्लाह से फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद इतने विचार कुल चौ कुल हुवल्लाहु अहद ओ मुझा महबूब तू चो तो अल्लाह तो चाहेगा तमा अल्लाह अकेलो अल्लाहुस समद अल्लाह तो चाहे तमा बेनियाज़ा लम यलिद रब तो चाहे तना मुखे पुत्र नदी समझो सुभान नबी से के चार पुत्रा चार न्याणियों हजरत अली से के अगर पुत्र 13 न्याणियों रब तो चाहे वलम यूलद मुखे ना अबू ना अम्मा नबी से के अब्बे जो नालो अब्दुल्ला अम्मा जो नालो अम्मा आमिना हजरत अली से के अब्बे जो नालो ख्वाजा अबू तालिब अम्मा जो नालो फातिमा बिन्त असद रब फरमायो वलम यकुल लहू कुफुवन अहद मुझा महबूब तू मुझे बालन के चो तो अल्लाह तो चाहिए तो मुझे बराबर कोई को ने अकेलो बेशक बेशक ज़ुबान मोहम्मद मुस्तफा जी पर लफ्ज़ कजा अल्लाह इतने भी अल्लाह से फरमायो कुल माना चो या इबादी मुझा महबूब तू चो तो अल्लाह तो चले या इबादी ओ मुझा बानो सब जो जी बोला जी अल्लाह अल्लाह तो चले ओ मुझा बानो कड़ा बानो आदि मौलवी बुजुर्ग ताजुद गुजार अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ओ मुझा बानो जब पूरी जिंदगी में हिकड़ी भी नेकी न कई पूरी जिंदगी गुनाह में गुजारो रब फरमाओ उन्हें मुझे बनन के मुझे ना बोली तला तकनतू मिर रहमतिल्लाह अल्लाह जे रहमत को ना उम्मीद न थी जो तवाजे पूरी जिंदगी दा गुनाह जिरकी जे चुंब जेतरा रब जो रहम समुंड जेतरो जगे न त हुन किना इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ रब तो चए ओ मुझा बालो तव्हां गुनाह थी वेंदा गुनाह को बची को न सघंदो हाणे गुनाह थी वञे त यकदम मुंहिंजे दर ते अचो मूंखां माफ़ी वठो मुंहिंजो वाइदो आहे ज़िंदगी जे गुनाह जी माफ़ी ॾेई जन्नती बणाए
या बैतुल्लाह के गिलाफ थे आयत लिखी भैया तरबीन दादू जे जालिम मुसलमान जे जुबान ते धुम लगी भैया ओ गाजी सही सगाई गया छोटे जी जुबान पाकिस्तान में हेवे नवी गाजी सही दे तने करे बैतुल्लाह जे सामो उन जे जुबान ते अल्लाह जो नालो अचरी को न पियो उते बीचे को गाजी सही सगाई गया इतने जुबान लगे ये कैसा आया इतने आदमी अगर बके नसरीदान करबला 14 पुछ पीर दस्तगीर करबला 14 याको से अजम दस्तगीर करबला 14 काथे कब्रवारा साईं करबला 14 याद मदद ये जन हज उम्र तेरी दान असा पर कन्नन सब दुआ तो ते बैतुल्लाह जे सामो ते रब के को नसरीदान उते भी 14 कब्रवारा पीर काथे अल्लाह दोनों जी जुबान है हेगे नहीं कब्र वाले चक्कर होवे गनी दी सखर और को किली डरोयो सखर जो वे गने तो सखर 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 वरी सखर खोलो चक चे दचरे चक 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 रात जो निद्र में सुने दोते भी सखर चक सखर जिथे जुबान है असा सजोदी कुरान गीता पढ़ो रात जो भी रोजा रो मारे 1 बजे तक बयान करे पोस मनाओ खुदा की जात जो कसम निंद्र में ख्वाब में भी ये समझदा हूं तो किथे बयान पैदा करूं करे करे तो घर वाले सा सुता पिया होंदा हूं तो ते निंद्र में भी वह करदा हूं जुबान ते कुरान जाग हां जी निंद्र में भी पैदा है कि सुकून लगा जिथे जुबान के हेड़ो असा ने खंडिया गया को मिस्त्री हुंदो राजो उन जी आदत हुंदी शाम जो कम ताले तेशीए करनी उछला करे चंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी आदत हुंदी पछाड़ी में जन्म लगे पयो बेहोश थियो सकरात वाली हालत में हो खंडिया जी जमात गवा उन जो खास मजदूर स्त्री के खास मजदूर वो बरसा अची वेठो उस्ताद के मामा पकड़े के जो उस्ताद गाओ भी खत्म सीमेंट भी खत्म सिरों भी खत्म तो एकदम उन जो जुबान ते कलमो जारी थियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बस सुभान मिलदासी ये लफ्ज चई तुम परवास थियो सावध तो डिठो न डिठो इन माण्हुनि ला कब्र इस्तक़बाल करी मुझे नबी फरमायो मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह फरमायो मुझे उम्मती जी जुबान ते आखिरी वक्त में ला इलाहा इल्लल्लाह जा लफ्ज जारी थिया मुझे नबी फरमायो मां तो चाहते हो मुझे उम्मती जन्नत में सुभान अल्लाह हमारे हाल जी शरीफ में माई जतो कौम जी मुख मरियो ओ जाने बेवा हुई ओ ते दरगाह ते साईं हाल जी घर में रहंदी बेचारी गरीब मिस्कीन को हुई स्कूल उन जो वारिस तो उते खिदमत कंदी फकीर जी ला मानी करे थाम दो उते पाटोगा नंगर जा हज़रत से हमादुल्लाह अलैहि रहमतुल्लाह अलैहि उन फकीर के सबक दिनो तो पुट हर वक्त में चौधी कर अल्लाह ला इलाहा इल्ला हु अल हय्युल क़य्यूम ये को भी विद्वान तो महाराज जी शरीफ उन के पर सबक दियो और मैं बस तो जिलायो सबक अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम
वाजारी फकीरानी अटो को इतरे भी उन्हें की जुबान ते अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल कय्यूम मानी पचाए तरह भी उन्हें की जुबान ते लफ्ज लटका धोए बुआरिए तरह भी उन्हें की जुबान ते लफ्ज हाले जियान की जमात खाना पूछा करे दिसो जन्मल वा फकीरानी बड़े भाई तबदी आवाज आती अल्लाह इल्लाहु बस इतना लफ्ज़ चई उनकी जुबान खामोश थी वई दम हुन जो परवास थियो जिनके लोते मां मर्द वेठा उन पर कन्नन सा बुधो जब बरोना गरीब फकीरनी जो वर्षता खयो गानंत कब्र जी छत मा आसमान मा आवाज पियो अचे अल हय्युल कय्यूम अल हय्युल कय्यूम अल्लाह इन्हनि माण्हुनि जे लाइ क़ब्र इस्तिक़बाल कंदी आहे। हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि जॾहिं वफ़ात करे उनजी न्याणी रोए पई चईसि पुट छो थी रोई चई बाबा तुंहिंजी जुदाई जो सदमो आहे। इमाम आज़म फरमायो पुट रो न छो त जंहिं घर मां मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो इन घर में मां 10,000 क़ुरान मजीद जा ख़तम कंदा। मां तव्हांखे पुछां थो इन झूपड़ी मां छप्पर छन मां असांजो जनाज़ो निकिरे जिते राति ॾींहुं क़ुरान मजीद जी तिलावत हुजे ॿुधायो इन जनाज़े जो क़ब्रस्तान में असां पढ़ंदासीं खड़ी में उते हाजी रोशन बि सुठो हूंदो मादुल्ला आलमी जो सोबती रमज़ान जो चंड ॾिसण में अचे त बिस्तरो खणी मस्जिद में सॼो महीनो इतिकाफ़ रमज़ान में 3 ॾींहं चंद क़ुरान जा ख़त्मा भी 30 उन 3 ॾींहं चंद क़ुरान जा ख़त्मा भी क़ुरान 29 ऐसा सॼे रमज़ान में हिकिड़ो भी क़ुरान जो ख़त्म न कढियोसीं। मुंहिंजे नबी फरमायो ला अक़ूल अलिफ लाम मीम हर्फुन वाहिद मुंहिंजे नबी फरमायो अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ आहे अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा जेको पढ़े तो अलिफ लाम मीम उन जे आमाल नामे में 30 नेकियूं लिखजनि 30 गुनाह था माफ़ थियनि 30 दर्जा था जन्नत में बुलंद। बाज़ उलमा फरमाइनि अलिफ हमजा लाम में 3 अखर मीम में 3 अखर जेको पढ़े तो अलिफ लाम मीम उन जे अमाल नामे में 90 नेकियूं लिखजनि 90 गुनाह था माफ़ थियनि 90 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि। उलमा फरमाइनि था इन नमूने सां जेकर हिसाब कबो त हिकिड़ो मुस्लमान क़ुरान मजीद जो ख़त्म कंदो त उन जे अमाल नामे में 1 खरब 83 अरब 62 करोड़ 60 लख नेकियूं उन जे अमाल नामे में सुभान अल्लाह इतना पैसा मिलन त सुभान अल्लाह बाकी नेकियूं एतिरी मिलनि बाबा इते नेकिन जो कदर न है इते नेकिन जो कदर क़यामत जे ॾींहुं थींदो जिथे नेकिन जी बाज़ार लॻंदी जिथे नेकिन जी मंडी लॻंदी बाबा गिदर न हिंदाणनि जो कदर बाज़ार ज़मीन ते त कुता ई गिदर पिया खाईंदा सही तो जवाब अंबन जो कदर बाज़ार केलन जो कदर बाज़ार बाग में तो बिरो पिया खाईंदा नेकिन जो कदर भी क़यामत जे ॾींहुं थींदो जिथे नेकिन जी बाज़ार लॻंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी त नेकी क़ीमती थी वेंदी एतिरी त नेकी क़ीमती थी वेंदी जो पुट पीउ खे चवंदो बाबा हिकिड़ी नेकी जी मूंखे ज़रूरत आहे मुंहिंजे जन्नत जनम जो मसइलो आहे हिकिड़ी नेकी ॾे मुंहिंजो कमु थी वेंदो पीउ चवंदुसि मां तोखे सुञाणाईंदो अम्मा वटि ईंदो अम्मा
भला तू मुखे नेकी दे हिकड़ी नेकी जी मुखे जरूरत आ मुझे जन्नत जन्नत जो मसलो आ मां चवंदसि तुहाई के जो नेकी दो बाबा वेहो वो था इजाजत वठो तबली जमात में तव्हां वक़्तु लगायो न उते अमीर साहब बयान कंदा जेको उथर वक़्तु इजाजत एक करे तकारा करे भला उस्ताद जो सबक जो पढ़ाए अल्फम बेबला बेबकी त शागिर्द बिना इजाजत जे वेंदो जेकॾहिं वेंदो थी न केरु चङो चवंदो हिनखे फैज़ मिलंदी मां बि भला अधु कलाक तव्हांजो उस्ताद उथो था त इजाज़त वठो न मूंखे ख़बर पए तव्हांखे मजबूरी आहे तव्हां ईअं बिना इजाज़त जो उथंदव मां सम्झंदुसि तव्हांजी ॻाल्हि न थी वञे ये आम कचहरी ना है मच्चू कचहरी ना है एगो सियासी जलसो ना है ये कुरान मजीद जी मजलिस आहे हिन जा पंहिंजा आदाब ये जिते कनातू काली न विछायल आहे इहा मजलिस ये जेके ॿाहिरि वेठा हिनखे कुरान ॿुधण जो सवाबु मिलंदो पर हिन मजलिस जो सवाबु न मिलंदो तंहिंजे करे हेठि लही हिन मजलिस खे फ़रिश्ता घेरो करे ये जिते काली न विछायल आहे दोस्तन किते फरिश्ता यको घेरो करो हदीस में जे दो आसमान ते फरिश्ता बिठा तो रब के चंगा या अल्लाह अरे बाबा उठिए जो ओ बाबा उठो अल्लाह ये गुनाह बख्शा उठिए जो हेठ उठिए जो जे विचार है काली इते वे होते मजलिस जो सवाब फरिश्ता चंगा या अल्लाह हिकड़ो मुसलमान पर उनजो कुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन्हो असलो उनजो कमु हुयो बेहमराह में उहो रईस विच जलसे में वेठो पोइ हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु अचां पोइ वीचारो मजबूर थी करे वेही रहियो कुरान ॿुधण जो इरादो कोन्होसि हिनजो छा थींदो हिनखे माफ़ी मिलंदी रफ़मतुहुम क़ौमुन ला यश्क़ा जलीसुहुम हीअ मजलिस ही माण्हू एॾा बरकत वारा जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी आहे सुभान या तार जे दुकान ते को हथु ख़रीद करण जे लाइ ईंदो उनखे त ख़ुशबू ईंदी पर हथु ख़रीद करण जो इरादो कोन हूंदसि ईअं वञी दुकान ते वेठो त उनखे बि ख़ुशबू ईंदी की न हिते मजलिस में विया इंशाअल्लाह आया ख़ाली हो अॻे तो वी ताज़ी दा गुनाह केॾे हलिया पी मां जवाब दे छॾींदा त जो कहिड़ो रिश्तो आहे जेको क़यामत जे ॾींहुं कमु अचे यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीही टियों सिपारो सूरत अबस तो पढ़ा कुरान तो फरमा क़यामत जो ॾींहुं थींदो भाउ भाउ खां बेज़ार अबो अमा औलाद खां बेज़ार औलाद अबे अमा खां बेज़ार मुड़ुस ज़ाल खां बेज़ार ज़ाल मुड़ुस खां बेज़ार यवद्दुल मुजरिम लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमिइज़िन बिबनी व साहिबतिही व अख़ीही व फसीलतिही अल्लती तुवीह व मन फिल अर्ज़ि जमीअन सुम्मा युनजी उनटियों सिपारो सूरत मार तो पढ़ा कुरान तो फरमा क़यामत जो ॾींहुं थींदो गुनाहगार भी रब खे चवंदो या अल्लाह मुंहिंजे पुट ने ॼणनि खे बाहि में साड़ मूंखे बचा अम्मा पे रब के चवंदी या अल्लाह मुंहिंजे बच्चनि खे बाहि में साड़ मूंखे बचा भाउ पे चवंदो या अल्लाह मुंहिंजे भाइरनि खे बाहि में साड़ मूंखे बचा मुड़ुस पे चवंदो वसाहिबतिही मुंहिंजी ज़ाल खे बाहि में साड़ मूंखे बचा व फसीलतिही अल्लती तुवीह ॻोठ जो वॾेरो लिगारी क़ौम जो सरदार पे चवंदो या अल्लाह मुंहिंजे लिगारी क़ौम सॼे राज खे बाहि में साड़ सुम्मा युनजी मूंखे बचा फला अंसाब बैनहुम कुरान तो फरमा नसब सब खत्म नसब सब बीमार रिश्तो खत्म
थी दो बिरादरी वारो रिश्तो खत्म थी दो तई सौट मा सादा किथे कमीदा जातियूं सब खत्म छाजो जोगी छाजो सैयद छाजो लिगारी छाजो बुखारी छाजो चांदो छाजो मक्सी छाजो खोसो छाजो फिरोई जात नी पुछा न थी त तू कहरी जात जवा अल अखिल्ला यौम बाज़ुहुम लिबाज़िन अदु ही दोस्त जेके एक जगह लटा एक जगह टोपियूं एक जगह जुतियूं एक जगह मोबाइल एक जगह गाड़ियूं कुरान तो फरमा आगा घाटा यार दी पेजा दुश्मन थी पी मारा रिश्तो कब को नहीं दो तो बख्श दे करी मापा का पूछा तो पी बाबा दी के खैर ख्वाया बख्श बच्चे की तकलीफ थी दिया तो पी मां जी दिल जुड़ दिया या बख्श दे मत पर डटे ते लगाओ मत का जे दिला से दे लगाओ वला तजर वाजर तू मेजरो खुरा असा दे बख्श दे को पांची जान छडाई करे भी असा खटो दुआ करो त जाना बख्श दे को पांची जान छडाई तरबिया सा खटो कुरान तो फमा कोई कजो बाग न खंदो जब कुरान तो चे तो कोई कजो बाग न खंदो रब तो चले तो कोई कजो बाग को न खंदो ही छो तो चे तो मां वेठो आ मुके बकर जो मुके गट्टो जो मुके गाबो जो मुके पाडो जो मां वेठो बाबा ने क्यों कमी सवाए ने की काश अजने के दगा रजा के परवाई रमजान गुजरियो खबर मस्जिद मदरसे मुबारक का जिक्र खबर कल पे रही मुसलमान जो मुल्क या यहूदी ईसाई नवा नरे फीसद मुसलमान रे रोजा नवा नरे फीसद मुसलमान रे नमाज 100% मुसलमान तरावी हालांकि रमजान में जो हिकड़ो खत्म तो गडे नबी से फरमाउन के 52 लख कुरान जे खत्म जो सवाब हिकड़े खत्मे जो सवाब तमाम बुधाए देखियो घणी लेकिन जगह करवाई सुबह वाजो वक्त वायदो के रब के पाचे नमाज पढ़ो दाढ़ी ये दाढ़ी नबी से जी सुन्नत था असा ये दाढ़ी हर भव रखी मत ता समझो तो शायद मुलन के एड मिले नबा जो नफ्स असा के भी है असा भी चोदा छो हर प्रोग्राम असा के बुला चला न दाढ़ी जे करे बुला ना 100 में ये 50 जा 100 रुपया 60 भी थी विंदा असा भी दाढ़ी पुराए सकूं था प्लेट जा पैसा 60 भी आन मता ता समझो तो शायद मुला सुना थिया आज लगाड़ी वट दाढ़ी पुराए जा पैसा कोन अल्हम्दुलिल्लाह तवा को वधी के पैसो आ पर असा पढ़ियो आ कुरान हदीस में ये दाढ़ी सिर्फ नबी से न बल्कि सवाल के नबी की सुन्नत ये उम्मत मोहम्मदिया जो शनाख्ती कार्ड होता है ये कमी दो कब्र में बाबा ता हैदराबाद कराची विंदा हो शनाख्ती कार्ड कराओ दुबई विंदा हो सऊदी तो पासपोर्ट हो है हैदराबाद कराची जी सफर जिला शनाख्ती कार्ड भी खणी दो दुबई सऊदी जी सफर जिला पासपोर्ट भी खणी दो शनाख्ती कार्ड न होंदो पुलिस रे जल्द भी आए छडींदी पासपोर्ट न होंदो एफआई वाला चढ़ाई दहशत के बिना पासपोर्ट जे अंदर न एयरपोर्ट आया कराची हैदराबाद जे सफर जिला सऊदी ऐं दुबई जे सफर जिला शनाख्ती कार्ड भी खणो पिया पासपोर्ट भी खणो पिया ऐं क़ब्र ऐं क़यामत जो हज़ारनि सालनि जो सफ़र न शनाख्ती कार्ड न पासपोर्ट तांजरे के हिते पुलिस आहे रेंजर क़ब्र में न आहे खुदा की जात जो कसम क़ब्र में भी पुलिस अथव चाहे सा बचो चढ़ींदा मलक पुछाणे वारा पीर खातिर घाणे वारा या के सेज विहारे वारा ठरणो आ या सड़णो आ नेठ तई कदी मरणो आ ही दर धूल में धरणो जदींदा मलक पुछाणे वारा
ये पुलिस ने साक्षात मुझे ये जगदू ने जिस सख्ती से छाप मुझे हदीस में जो ये जिंदगा ने जादन है नीरी वो सामने जो अच्छू लोई गुरदोन जे हथ में जिया जो कादी के कादी कब्र में हिन मईद के पूरे था जन तो पुलिस पूछी थी वने मर रब को थी खुदा तो जो रब केरा हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको 5 दफ़ा रब जे सजदे मस्जिद में न आयो इहो कब्र में कीअं चवंदो त मुंहिंजो रब अल्लाह 5 दफ़ा मस्जिद में सजदो हय्या अल सलाह अचो नमाज़ हय्या अल फलाह अचो कामयाबी ॾे कुरान मजीद में रब फरमायो वल्लदीन इस्तजाबू लिरब्बिहिम मुझा नेक बना उहे था जो जरा भी मस्जिद में सब थी दो हय्या अल सलाह तो उते जो ते जवाब में चंदा जी मौला सा पहुंचो दुकान बंद थियो होटल बंद थियो कचहरी बंद मोबाइल बंद अज़ान आगे से हाफिज़ मोहम्मद रहमतुल्लाह अलैह मस्जिद में अज़ान दी चला याद आयल हक ओ हक जी दर जनवारा लब्बैक लब्बैक असा हाज़िर हूं असा पहुंचूं था सब दफा पहुंचूं था पान खड़ा जी रब जे दर ते पहुंचूं इन मुसलमान जी जूब न थी चढ़े कुरान मोटे सामने थियो अल्लाह का पुछी ॾिस जेको नमाज न पढ़ंदो वो कब्र में जवाब न ॾेई सघंदो चवंदो ला अदरी मूंखे ख़बर ई कान्हे त मुंहिंजो रब केरु आहे प्राय डटे ते न लॻो अगई त पार त मगन खे मोट शैतान असांखे लफ़्ज़ सेखारे छॾिया बस अगई त पार त मगन खे मोट बके जा काफ़र बि ईअं ई चवंदा सयूं फरलना पाण ई रब बख़्शींदो पाण ई रब बख़्शींदो असांजी नियत साफ़ आहे मुसलमान बि चए थो इश्क असां काफ़र कीता मुसलमान ई दरकार नहीं के दो इश्क असांखे काफ़र करे छॾियो असां नमाज़ त पढ़ी आहे ते पर कलमे तो हथ खणी छॾियो तन सफ़ा मन सफ़ा कौल मुस्तफा ई मुसलमान तो जे तव्हां मुल्हनि जी नियत पढ़ी था तव्हां वरी मस्जिद में वञो असांजी नियत साफ़ आहे बाबा ने सवाल जी जवाब जी तैयारी कयो नमाज पढ़ो इंशाअल्लाह नमाज़ी कब्र में चवंदो रब्बी अल्लाह मुंहिंजो रब अल्लाह वरी फरिश्ता पुछा कंदा वमन नबी का तुझो नबी केरु आहे मां पढ़ा कुरान तव्हां सामने जंहिंखे नबी जो तरीक़ो नथो नबी जी सुन्नत नथी वणे इहो कब्र में चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा असांजो उथण वेहण खाइण पीअण वज़न लिबास ज़ाहिरी सूरत बातिनी सूरत सॼी नबी जे सुन्नत जे खिलाफ़ दुकान ते बाद में वञो ज़मीन ते बाद में वञो ड्यूटीअ ते बाद में वञो पर घरवारी जे जहिड़ो त प्लेट खणी आहे त नबी जी सुन्नत ॾाढी खूब आहे सुन्नत जा जनाज़ा खणी चयासीं असां शादी असांजी सुन्नत जे मुताबिक़ आहे ढोल दमचड़ नाच गाना लाडा सेवा इवनवा दुखियूं ई गाना ई चाकू खणी पिया घोट घुमण इहो सुन्नत गमी नबी जे सुन्नत जे मुताबिक़ आहे ई जुमाना ई टीजा ई चालीहा ई 12 जुमानो बि हिकु न 7 जुमाना ताम बि 7 हुजनि हिकु ताम खुटल हुओ त मईद खे सवाब मिलंदो ये जुमाना असांजा हाणे इहो 12 कजो ये 12 दवाणे बि कंदा 40 हाणे बि कंदा मुंहिंजी पुछा करे ॾिसो ख़ैर प्रोग्राम जा जवानी कंदरा जो हिकिड़ो वाणे वारो सेठ असांजो दोस्त आहे गुलाम मुस्तफा उन वटि आयो चई तव्हांजो जमायती आहे वॾेरो उन में थोरो कमु आहे मूं सां गॾिजी हलो सिफारिश थी हाफ़िज़ साहिब जो बाबा कमु ॿुधा चईसीं उते हली ॿुधाए हाणे उन सेठ आफ़ंदाज़ वो खाते वारो बुक बि खयो मौलवी साहब पटके सां गॾु सिधो आयो वॾेरे जी ताक़त हाफ़िज़
साहब के चई सही न वजे पंहिंजे पीउ जो बाहो कयो आहे चांवर मां ॾिना चङा मां ॾिना मुर्गी जा पैसा मां ॾिना देगिन जो किरायो कालीन जो किरायो डेकोरेशन जो किरायो मां ॾिनो 6 महीना गुज़री विया अञा ते रुपयो भी कोन ॾिनो थे कर्ज में या त चओ त पैसा ॾे मूंखे पंहिंजे पीउ जो बारो कयो अथई वो कर्ज ॾे या त तव्हांजे साम्हूं चवे त मां पंहिंजे पीउ जो बारो न कयो आ सकदास जे पीउ जो बारो कयो बस मां हिन सां बारो न कयो बस उहो केॾे था वापस साहब बड़े के जो से यो मो सेठ साथी बस सेठ मोने माते दांगी मले छड़ी है शाम जी वाला मैं विकी गला ढगी विकी भाभी जी पैसा ही आ मुसलमान जो हाल माना 40 हो करदा 12 करदा जुमाना करदा वगने सेठ के पैसा भी इसे सवाब पे वडन की बस जज़म के इंशाल्लाह जेको कम कंदासी वो नबी जे सुन्नत जे इंशाल्लाह यो कब्र में जवाब में चोदो जो नबी मोहम्मद मुस्तफा है वरी सवाल तक वबा दीन का तुझो दीन छाए हमें को दीन सा जुड़े तबली जमात पर हर नमाज का बाद उठी दबिया भाई बकाया नमाज के बाद ईमान और यकीन की बात होगी 5 मिनट बैठे बहुत फायदा होगा अफसोस मुसलमान थे उते टे कलाक होटल ते इंडिया की फिल्म दिसे पियो सजी रात मोबाइल के दिसे पियो पर इते 5 मिनट नबी से दीन जी गाल ॿुधण जे लाइ तैयार यो कब्र में किए चोदो तो मुझे दीन इस्लाम ये चोदो है ला आदमी मुझे काई खबर ना बाबा दीन असां जोगो ये को इते आया हो यो भी को जोगा अल्हम्दुलिल्लाह यो भी कम इंदो बड़ा गांबा देने जो फायदो थींदो मता ता समझो त अजायो विया ये फायदो है वो मां जो खतरो मां नाच करो यो आवे तभी जवाब दो खुदा जी कुदरत 25 लख घोर पौली से एक रात एक वडे होयो उन जो पुट तबलीगी थी तबलीग तो मोटो पुट नौजवान मथे ते पटको चेहरे ते दाढ़ी पीछे तू मुला थी हो जायो पटको भी ला दाढ़ी भी पूरा तू वडे जो पुटो ए बाबा ये पटको कमला मौलवी जी सुन्नत ना है ये दाढ़ी का पीर मुर्शिद जी सुन्नत ना है मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत पीछे मोजा रोटरी रात जो मस्जिद में रोई अचे रब के जी या अल्लाह काजा पुट ना फरमान थींदा आवारा गर्दी कंदा बदमाशी कंदा त पी माउड के कढी छडींदा या अल्लाह मां त तुझे महबूब जी सुन्नत के जिंदा कयो आ मुझे बाबे मुझे लावारिस करे कढी छडियो आ या अल्लाह छाजे को तुझे नबी जी सुन्नत के जिंदा कंदो आ वो लावारिस मालावारिस चीज जेका हिन जे मन में छोकरी उन्हनि भी हिन खे जवाब ॾिनो ते मुला थी वियो आहे असां हिन खे न बस रोई रोई सुम्ही पियो मस्जिद में ख्वाब में मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत नसीब जस नबी से बाकुर पाए पेशानी ते बोसो दे करे फरमाए पुट घबरा न अल्लाह तो जो वारिसा मां मोहम्मद तो सा गडो रात जे वक्त में एक जमींदार होया कि तबली जमात उनके नबी से ख्वाब में आया तो मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो उनके पी लावारिस बणाए कढी छॾियो मस्जिद में सुतो पियो अथई उनखे वञी बाकुर पाए करे परचाए त पुट तूं लावारिस नहीं तुंहिंजो अल्लाह वारिस वो मस्जिद में आयो अचे हिनखे बाकुर पाती हिनखे परचाई इस पुट मूंखे हिकिड़ी न्याणी आहे मां तोखे अल्लाह वास्ते न्याणी बि ॾियां थो बंगलो बि ॾियां थो गाॾी बि सब सुभान
तू लावारिस ना ये रब तो जो वारिस आहे जेको नबी जी सुन्नत के जिंदा कंदो लावारिस ना है। बे ॾींहं जे पंहिंजी घरवारी खे पंहिंजी गाॾी में वठी सिधो न मंगी दी वठी तूं पंहिंजी शिकिल बि ॾिस हिन जी जेका चई पई त मां मुला सां शादी न कंदसि तूं पंहिंजो मुंहुं बि ॾिस हिन मुंहिंजी कुंवार जमाई पीर जे आड़ो वञी गाॾी बीहारे बगले जी चाबी बाबा तो त मूंखे लावारिस करे कढी छॾियो पर मां लावारिस न आहियां जेको नबी जे दीन सां जुड़ंदो हो लावारिस न आहे अल्लाह उनजो वारिस भॻवान बोले पुट जी शादी वॾेरे जे पुट जी पोइ मां खे घुराए हिन मुला खे चई तोखे बि वेहणो आहे पुट जी शादी हिनखे चई त ही मुंहिंजो पुटु मुला थी वियो आहे अॻो हिन जे आॾो नाच कर जो ही मुलनि तो हथ खण तुंहिंजी मोहबत में अची वञे पोइ जेके पैसा चवंदे ज़ुबान सां हथ रखो ही नौजवान वेठो आहे पीउ जो वेठो आहे हुते शादी इहो हुन जे आॾो नाच पियो थो करे हज़ारनि जा नोट 5-5 जा नोट घोर पिया पर ही नौजवान रोए थो पियो अरे बाबा तुझे भाउ जी शादी आहे तूं रोई थो चई मां रोआ हिन जे करे थो मता हिन शादी में अलाह जो अज़ाब न अचे हेॾी रब जी नाफ़रमानी थी रही आहे अलाह जो कहर न नाज़िल थिए बस इहो महक बि वियो नाच ख़तम हुन नौजवान खे चई हाणे महिरबानी कर मूंसां भाकुर पा हुन चयुसि 3 ॾींहं तबलीग में रही जेको हुनखे गिरफ़्तार करण जे लाइ पाण गिरफ़्तार हुन चयो ठीकु आहे 3 ॾींहं लॻाए मस्जिद में वठी आयुसि